ख़बर शामिल कयूं पिया रुकुन बुरड़ा खां। लतीफ़ जो पैगाम अमुन ऐं मोहब्बत जो पैगाम आहे। इन इंतिहा पसंदीअ जे दौर में हर माण्हूअ खे लतीफ़ साईं खे पढ़णु घुरिजे, छो जो शाह लतीफ़ समेत सिंध जे दरगाहनि तां सूफ़ियत जो नज़रियो मिले थो। असांखे पाण में मोहब्बत क़ाइमु रखण जी ज़रूरत आहे। अहिड़ो इज़हार पीराफ भिट शाह, सैयद शमन अली शाह लतीफ़ी ज़मज़म शादी हाल शहजादपुर में खलीफ़े सोबो ख़ास केले जे पुटनि महताब अली इमदाद अली ख़ास केले जे शादी तक़रीब में शिरकत दौरान ॻाल्हाईंदे कयो। खलीफ़े सोबो ख़ास केले जे पुटनि जी शादी तक़रीब में MPA जाम शबीर अली, जाम ज़हीर अली, डॉक्टर हाशिम ख़ास केली, फ़कीर नसरुल्लाह वरियामानी, रईस अहमद अली रिंद, रईस अता हुसैन रिंद, वॾेरो मौलाई बुरड़ो, खान मोहम्मद ख़ास केली, ख़ालिद वसाण, गुलशेर ख़ास केली, अलाए जुड़ियो मक्सी, साफ़ी जान मोहम्मद अबड़ो, माशूक जलालानी, मीर खान कोसो, रियाज़ ख़ास केली समेत अहम सियासी समाजी माण्हुनि शिरकत कई। रिपोर्ट कर रहा है जान मोहम्मद अबड़ो, बे न्यूज़ रुकुन बुरड़ा।